बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास नंबर 53 में तव्हां सभिनी खे भलीकार। बेसिक मैथमेटिक्स जो सिलसिलो जारी आहे। अॼु हिन वीडियो लेक्चर जे अंदरि असीं पढ़ण वारा आहियूं बुनियादी तौर ते प्रोपोर्शन छा थींदो आहे ऐं प्रोपोर्शन जी सिंधी जेका बोर्ड ते बि लिखियल आहे उहा आहे तनासुब। असां हिन खे डिटेल्ड ऐं सिंपल फॉर्म में सम्झण जी कोशिशि कंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजी क्लास खे। सभ खां पहिरियां त प्रोपोर्शन जी सिंधी आहे तनासुब। इन जी डेफिनेशन आहे इक्वलिटी ऑफ टू रेशियोज़ इज़ कॉल्ड प्रोपोर्शन। यानी प्रोपोर्शन जे अंदरि असांखे ॿ रेशियोज़ मिलिया हूंदा आहिनि। हूअं छा हुयो ॾिसो, असां छा पिया सिखूं 6:2। यानी हाणे असांखे अहिड़ा ॿ रेशियोज़ प्रोपोर्शन जे अंदरि मिलियल हूंदा ऐं जेके पाण में इक्वल हूंदा ऐं हिनखे इहो बि चवंदा इहे इक्विवेलेंट रेशियोज़ हूंदा आहिनि हिक ॿिए जा। ठीकु आहे। सो प्रोपोर्शन जे अंदरि ॿिनि रेशियोज़ जी इक्वलिटी थींदी आहे या ॿ असांखे इक्वल रेशियोज़ मिलियल हूंदा आहिनि ऐं असां हुनखे सिंधीअ में चवंदा आहियूं तनासुब। हाणे प्रोपोर्शन जी निशानी कहिड़ी आहे? तव्हां हीअ निशानी बि प्रोपोर्शन जी इस्तेमालु करे सघो था ऐं तव्हां इन निशानीअ जी जॻह ते तव्हां इक्वल जी निशानी बि इस्तेमालु करे सघो था। यानी हीअ बि प्रोपोर्शन जी निशानी आहे, पर प्रोपोर्शन जी निशानीअ ते असां इक्वल जी निशानी बि इस्तेमालु करे सघूं था। हाणे हिन जी कंस्ट्रक्शन प्रोपोर्शन जी छा हूंदी आहे? असांखे ॿ रेशियोज़ मिलियल हूंदा आहिनि, विच ते असां उहा निशानी रखंदा आहियूं प्रोपोर्शन जी ऐं वरी हिकिड़ो ॿियो रेशियो असां हुनखे उते पुट कंदा आहियूं। हाणे इन जे अंदरि ॿ टर्म्स हूंदा आहिनि जेके ही ॿ आहिनि। इन्हनि खे असां चवंदा मीन टर्म, यानी सिंधीअ में हिनखे चयो वेंदो आहे अंदरियां दर्जा, यानी अंदरियां। ऐं हिन ॿाहिरियनि खे चयो वेंदो आहे एक्सट्रीम। जेके ही ॿाहिरियां कनेक्ट थियनि था, तव्हां वाज़े ॾिसी सघंदा हूंदव त ॿाहिरियां एक्सट्रीम टर्म्स ऐं जेके अंदरियां आहिनि उन्हनि खे असां चवंदा आहियूं मीन टर्म्स। हाणे असांखे ख़बर कीअं पए त ही प्रोपोर्शन जो जेको दर्जो मिलियल आहे असांखे उहो सही आहे, यानी या जेको असांखे जेको दर्जो मिलियल आहे उहो प्रोपोर्शन जो आहे या न? उनजो तरीक़ो इहो आहे त जेके मीन टर्म्स आहिनि उन्हनि जी ज़रब ऐं जेका एक्सट्रीम टर्म जी ज़रब आहे उहा हिक जहिड़ी निकिरे। असां तॾहिं चवंदासीं त ही प्रोपोर्शन जो हिसाबु आहे, अदरवाइज़ असां चवंदासीं प्रोपोर्शन जो हिसाबु न आहे। हाणे बोर्ड ते लिखियल हिसाब खे असां ॾिसूं था 6×7=42, यानी जेके मीन टर्म असां ज़रब कयासीं उहे घणा थिया? 42। ॿिए किवियो 42। जॾहिं अंदरियनि दर्जनि जी ज़रब ऐं ॿाहिरियनि दर्जनि जी ज़रब साॻी निकिरे त असां चवंदासीं ही प्रोपोर्शन जो हिसाबु दुरुस्त आहे। हाणे अगरि असां ॾिसूं था, लेट सपोज़ हिते हुजे आहे 1 त 6×7=42। हिन 1 सां हिन 21 खे अगरि हिते 1 हुजे ऐं हुन सां ज़रब कयूं आहे त थिया 21। ऐं जॾहिं असांजी ज़रब अंदरियनि ऐं ॿाहिरियनि जी हिक जहिड़ी न बीहे आहे त असां हिनखे कंसीडर कयूं आहे त इहो प्रोपोर्शन जो हिसाबु असांखे ग़लति मिलियल आहे। हाणे काफ़ी ॿारनि जे ज़हन में इहो सुवालु हूंदो त ठीकु आहे सर, तव्हां डेफिनेशन बि ॿुधाई, तव्हां उनजी ॿी निशानी वग़ैरह बि ॿुधाई, त हाणे नेक्स्ट सुवालु असांजो इहो आहे त प्रोपोर्शन इस्तेमालु किथे थींदो आहे? प्रोपोर्शन असांजो उते इस्तेमालु थींदो आहे जॾहिं असां का अहिड़ी इक्वेशन ठाहींदा आहियूं या काई अहिड़ी शइ असांखे मालूम करणी हुजे जेका असांखे कोई नंबर उन में मिसिंग हुजे। हिकिड़ो मिसाल ई तव्हांखे सम्झायां। अगरि मां हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां थो त 10 मज़ूर हिकिड़ो कमु 5 कलाकनि में पूरो था कनि। हाणे अगरि असां इन जी जॻह ते 5 मज़ूर था खणूं त ॿुधायो त उहो घणनि कलाकनि में पूरो कंदा? यानी ॾिसो, असांखे 2 क्वांटिटियूं मिलियूं, मज़ूर मिलिया ऐं असांखे कलाक मिलिया, पर ॿी जॻह ते असांखे सिर्फ़ु मज़ूर मिलिया आहिनि, कलाक न आहिनि मिलिया। सो अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा हिसाब प्रोपोर्शन जे अंदरि हल थींदा आहिनि। सो असां उहे बि हल कंदा। हाणे असां पहिरें खे फस्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ इन्हनि जी तरतीब में असां हिन जा नाला इन अंदाज़ में कुझु कंसीडर कंदा आहियूं। हाणे तव्हांजे साम्हूं हिकिड़ो मूं एग्ज़ाम्पल लिखियो आहे। हाणे हिन असां एग्ज़ाम्पल खे इहो ॾिसंदासीं त छा इहो प्रोपोर्शन जो दर्जो आहे या न। असां ॾिसूं था 2:3 प्रोपोर्शन जी निशानी वरी 4:6 मिलियल आहे। हाणे इहो प्रोपोर्शन जो हिसाबु आहे या न इहो केरु तय कंदो? असां अंदरियनि खे बि ज़रब कंदासीं, ॿाहिरियनि खे बि ज़रब कंदासीं। अगरि असां अंदरियनि खे ज़रब कयूं था पाण में त 3 चौक 12 थिए थो, ऐं अगरि असां ॿाहिरियनि खे पाण में ज़रब कयूं था त थिए थो 2 × 12। असां चवंदासीं हीउ हिसाबु हिन जो दुरुस्त आहे। यानी तव्हांखे एक्सरसाइज़ में किथे ईअं बि मिली सघे थो वेरीफाई द प्रोपोर्शन्स, माना प्रोपोर्शन्स खे वेरीफाई कयो त वाक़ई इहे प्रोपोर्शन्स आहिनि या न। प्रोपोर्शन सम्झण खां बाद में
असां हिकिड़ो प्रोपोर्शन जो हिकिड़ो अहिड़ो प्रॉब्लम खयो आहे, हिकिड़ो अहिड़ो दर्जो खयो आहे जंहिंजे अंदरि असांखे चयो थो वञे त हीउ जेको एक्स जो वैल्यू आहे, जीअं मां तव्हांखे पहिरियों बि गुज़ारिश कई त असां हिन प्रोपोर्शन जे अंदरि कुझु इक्वेशन्स बि ठाहींदा आहियूं जंहिंमें असांखे 3 हिसाब मिलियल हूंदा आहिनि त हिकिड़ो दर्जो गुम हूंदो आहे, असांखे उहो फाइंड करिणो हूंदो आहे ऐं उहो सही फाइंड करिणो हूंदो आहे। त हिन जॻह ते कहिड़ो वांगुरु ईंदो, उहो असां कीअं फाइंड कंदासीं त जॾहिं असांखे प्रोपोर्शन जो दर्जो मिले थो त असां हिन में ॾिसंदासीं हिकिड़ा त हे एक्सट्रीम टर्म्स आहिनि यानी ॿाहिरियां, ॿिया आहिनि अंदरियां। इहो ॾिसो त जेको असांखे वेरिएबल मिलियो आहे, जेको असांखे नंढी ABC जो अंग मिलियो आहे, त A मिले, X मिले, Y मिले, उहो असांखे अंदरनि में मिलियो आहे या ॿाहिरनि में मिलियो आहे। असां ॾिसूं था त X असांखे जेको वेरिएबल मिलियो आहे उहो कंहिं में मिलियो आहे, अंदरनि में मिलियो आहे। असां छा कंदासीं, सभ खां पहिरियां उहो वेरिएबल लिखी करे बराबरि जी निशानी ॾींदासीं ऐं हिते अपान जी लीक ॾींदासीं। पोइ जेको एक्स सां लिंक करे थो अंग, यानी अगरि हे मीन में आहे त हिन एक्स सां कहिड़ो अंग लिंक थो करे, 3, उहो तव्हां छा कंदव, अपान में रखंदव। उन खां बाद में जेके एक्सट्रीम टर्म्स आहिनि उहे मथे पाण में ज़र्ब करे रखंदव। असांखे हिकिड़ो दर्जो मिलियो जंहिंजे अंदरि हिकिड़ो वेरिएबल हुयो जेको गुम हुयो ऐं चवनि था इन जो वैल्यू मालूम कयो। त वैल्यू मालूम करण लाइ छा थो चवां, ॾिसो त अंदरनि में आहे या ॿाहिरनि में आहे, ॾिठोसीं अंदरनि में आहे। एक्स ॿाहिरि कढंदासीं ऐं जेको उन एक्स सां को लिंक करे थो उहो अपान में रखंदासीं ऐं जेके ॿाहिरियां एक्सट्रीम टर्म्स आहिनि उहे पाण में ज़र्ब कंदासीं। जस्ट एतिरो करिणो आहे। हाणे हिन जॻह ते तव्हां छा कंदव, हिन ॿिन्ही खे ज़र्ब कयो, पोइ रिड्यूस कयो बि तव्हांजी मर्ज़ी आहे, हिते रिड्यूस कयो था बि तव्हांजी मर्ज़ी आहे, ग़लति न थींदो। तव्हां हिते रिड्यूस कयो 1 टका 8 टका 9 टका 27। तव्हां छा कंदव, जॾहिं हीउ ख़तमु थो थी वञे त बाक़ी 33 खे 9 सां ज़र्ब कंदव। त 33 खे जॾहिं 9 सां ज़र्ब कंदासीं, 9 टका 27, 2 मथे 9 टका 27, 28, 29, 297 असांजो जवाबु आहे। त असांखे ख़बर पई त जेको एक्स जो वैल्यू आहे उहो आहे 297। हाणे जॾहिं असां ॾिसो एक्स जो वैल्यू मालूम करे आयासीं त एक्स जो वैल्यू छा आहे, 297। हाणे जॾहिं 297 ते पुट कंदासीं ऐं पोइ चवंदासीं त इहो एक्स जो वैल्यू आहे, पर असांखे ख़बर आहे त वैल्यू भले तव्हां फाइंड कयो ऐं तव्हां वेरीफाई करणु चाहियो था त छा मुंहिंजो जवाबु दुरुस्त आहे या न, त तव्हांखे पहिरियों ॿुधायुमि त तव्हां एक्सट्रीम पाण में ज़र्ब कयो ऐं मीन पाण में ज़र्ब कंदो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ॾिसो मीन 3 खे एक्स सां यानी एक्स जी जॻह ते छा आहे 297, 3 खे 297 सां ज़र्ब कयो त छा थिए, जवाबु आयो 891। 33 खे 27 सां ज़र्ब कयो त आयो 891, यानी असां जेको जवाबु कढियोसीं इहो दुरुस्त आहे ऐं हीउ प्रोपोर्शन जो मेथड बि दुरुस्त आहे। हाणे हिते छा थींदो आहे, काफ़ी जेके यूट्यूब ते पढ़ाइनि था असांजा उस्ताद मोहतरम जेके बि आहिनि दोस्त या अदड़ियूं पढ़ाइनि थियूं या इवन दो क्लास जे अंदरि बि जेके टीचर्स पढ़ाईंदा आहिनि उहे अञा मुख़्तलिफ़ तरीक़ा पढ़ाईंदा आहिनि। माने ज़रूरु न आहे त हिन ई तरीक़े सां इहो हल थिए, ॿिए कंहिं तरीक़े सां बि थी सघे थो। सो इहो मसइलो न आहे। मसइलो असल में छा हूंदो आहे त जंहिंखे जेको तरीक़ो आसान लॻे ऐं असांजो मक़सदु छा हूंदो आहे त असांखे वेरिएबल जो वैल्यू मिली। हाणे असां ॿियो नंबर एग्ज़ाम्पल खयो आहे 9:6, प्रोपोर्शन जी निशानी आहे इक्वल जी 6:y। हिते असांखे y वेरिएबल मिलियो आहे। हिते असां ॾिठोसीं त एक्सट्रीम टर्म जे अंदरि उहो वैल्यू गुम आहे, यानी अंदरियों क्लियर आहे, ॿाहिरि में असांखे मिलियो आहे। असां हिनखे कीअं फाइंड कंदासीं, सभ खां पहिरियों ई तरीक़ो त असां वेरिएबल जेको आहे उहो लाहे रखंदासीं ऐं उन वेरिएबल सां जेको अंगु लिंक करे थो उनखे असां अपान में रखंदासीं। जॾहिं असां हिनखे अपान में रखियोसीं त हे बि पाण में जेके मीन टर्म्स आहिनि जेके बचनि था इन्हनि खे पाण में तव्हां ज़र्ब करे छॾियो। हाणे ज़र्ब करे छॾियो, तव्हांजे मथां रिड्यूस कयो हिते या हिनखे ज़र्ब कयो था, पर असां हिनखे ज़र्ब कयूं था त 6 खां 36 ऐं 9 साॻा। हीअं असां रिड्यूस बि करे सघूं पिया, पर नंढो अंग आहे, को मसइलो न आहे। असां हिते 36/9 खणी आयासीं। हाणे छा हीउ रिड्यूस थिए थो 3 टका 9, 1 टका 2 टका 6, अञा रिड्यूस थिए थो 1 टका 4 टका 12, त छा जवाबु आयो 4, यानी y जो वैल्यू छा आहे 4। यानी हिन जॻह ते अगरि असां y जी जॻह ते 4 पुट कयूं था ऐं छा अंदरनि ॿाहिरनि खे ज़र्ब कयूं त छा जवाबु साॻियो अचे थो 6 खां 36, 9 चौंक 36, इन्हनि ॿिन्ही जो जवाबु साॻियो आयो, यानी असांजो हिसाबु दुरुस्त आहे। टियों नंबर एग्ज़ाम्पल आहे त असांखे 2:5 प्रोपोर्शन जी निशानी या इक्वल जी निशानी 8:x मिलियो, माने वेरिएबल गुम आहे हिकिड़ो। पहिरियों असां ॾिसंदासीं इहो एक्सट्रीम टर्म में आहे ऐं मीन टर्म्स असांजा क्लियर आहिनि। हाणे जंहिंमें वेरिएबल आहे उन वेरिएबल खे ॿाहिरि कढो, बराबरि जी निशानी ॾियो, अपान में तव्हां जेको उन सां लिंक करे थो अंगु उनखे हेठि करे रखंदासीं।
हे विचां ॿ पाण में ज़रब करे मथे रखंदासीं। रिड्यूस कयो 1 × 9 4 × 8 हे क्लियर थी वियो असांजो। त हाणे 5 खे 4 सां ज़रब कंदासीं 5 चौंक 20। त अगरि मां हिते लिखां थो त x = 20, हाणे अगरि 20 पुट कयो था त 20 40 8 5 40, यानी हीअ असांजो जवाबु सही आहे। असांखे x जो वैल्यू मिली चुको आहे। असांजो लास्ट वन एग्ज़ाम्पल आहे जंहिंमें असां 2 वेरिएबल्स खया आहिनि, यानी असांखे विच ते 2 वेरिएबल अहिड़ा आहिनि जेके असांखे फाइंड करणा आहिनि, असांखे हिन जो वैल्यू मालूम करिणो आहे हिन प्रोपोर्शन जे अंदरि। हाणे अहिड़े क़िस्म जी जॾहिं बि असांखे कंडीशन अची थी वञे त असां छा कंदासीं, असां जेके एक्सट्रीम टर्म्स आहिनि या मीन टर्म्स आहिनि, सभ खां पहिरियों त इहो तय कंदासीं त हे बि असांजा छा आहिनि, एक्सट्रीम टर्म्स आहिनि। त तव्हां हिकिड़े पासे एक्सट्रीम टर्म्स खे ज़रब कंदो ऐं हिकिड़े पासे मीन टर्म्स खे ज़रब कंदो, यानी हिननि खे ज़रब कयूं था 4 × 9 = 36 ऐं हिननि खे जॾहिं ज़रब कंदासीं x ज़रब या x त छा थी वेंदो x²। उहो कीअं असांखे ख़बर आहे त जॾहिं असां वेरिएबल्स हिकु जहिड़ा पाण में ज़रब कयूं, अलजिब्रा में सिखी आहियूं मल्टीप्लिकेशन खे, त हिकु जहिड़ा जॾहिं पाण में ज़रब कयूं त असां पावर जोड़ कंदा आहियूं, यानी x हिकिड़ो दफ़ो रखी असां पावर जोड़ कयासीं। हाणे ॾिसो त 36 x²। हाणे इन जॻह ते असां जॾहिं हिन क़िस्म जी कंडीशन असांखे साम्हूं अचे, असां इन में कढंदा आहियूं स्क्वायर रूट। ॾिसो कीअं, हे हुन जो स्क्वायर आहे, हे हुन जो बेस आहे। हाणे हिते सिर्फ़ु असांखे अंग मिलियल आहे, हिते स्क्वायर मिलियल आहे, असांखे हिते बि स्क्वायर वारी कंडीशन पैदा करणी आहे। हाणे मां कहिड़े अंग खे स्क्वायर ॾियां त जवाबु 36 ईंदो, मां अगरि 6 खे स्क्वायर ॾियां त जवाबु 36 ईंदो। कीअं, 6 खे स्क्वायर जो मतिलबु छा आहे, 6 खे ज़रब कयां 6 सां त जवाबु छा ईंदो, 36। ऐं असां हिते 6² लिखी = x² लिखंदासीं, यानी अगरि स्क्वायर में ख़तम बि कयूं त असांजी x बराबरि आहे 6 जी। त मां हिते लिखंदुमि 6, हिन जो वैल्यू बि आहे 6, त हिन जो छा थींदो 6 × 36 9 चौंक 36, असांखे हिन जो वैल्यू मिली वियो। हाणे तव्हां सभिनी सां हिते थोरी कन्फ्यूजन इहा थींदी हूंदी त सर ही तव्हां 6 कीअं फाइंड कया, यानी असांखे कीअं ख़बर पई त हिन जो जेको रूट आहे यानी उहो 6। हाणे इहो जेको असांजो टॉपिक आहे इहो आहे, असां जॾहिं स्क्वायर रूट में वेंदासीं त स्क्वायर रूट जे अंदरि इहो रूट मालूम कबो आहे। मिसाल कीअं, अगरि मां 4 स्क्वायर ॾियां थो त हिन जो मतिलबु छा आहे 16, यानी अगरि मां 4 खे 4 सां ज़रब कंदुमि त छा जवाबु ईंदो 16। साॻियो ई कमु मां हिते कयो त अगरि हेॾो x² मिले थी, मां 36 खे अहिड़ो कहिड़ो बेस ॾियां जिन खे अगरि मां उन अंग सां ई ज़रब कयां त जवाबु मुंहिंजो 36 अचे, यानी मां हिते 6² लिखियो आहे त सम्झो हे बि वेरीफाइड आहे, यानी हे ग़लति न आहे। सो अहिड़े तरीक़े सां मां हिन जो रूट लिखी करे यानी अहिड़ो अंगु लिखियुमि जंहिंखे ॿिन्ही खे पाण में ज़रब करण सां उहो जवाबु 36 पियो अचे। असां हिते 6² लिखियोसीं ऐं हुन खां पोइ x² लिखियोसीं। जॾहिं त ॻाल्हि साॻी थी वई त असां स्क्वायर में कटे असां हिते फाइंड कयोसीं त 6 x जो वैल्यू 6 ऐं असां पुट करे बि ॾिठोसीं त इहो असांजो वेरीफाई थिए थो। हाणे क्लास 6 जे अंदरि इहो लास्ट वारो एग्ज़ाम्पल हुयो, मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त मां तव्हांखे इहो बि हिते कराए छॾियां। बाक़ी इंशाअल्लाह जिन ॿारनि खे इहो सम्झ में न आयो त रूट छा आहे, स्क्वायर छा आहे, त इन हिसाब खे तव्हां छॾे ॾींदो। इंशाअल्लाह स्क्वायर रूट में तव्हांखे इहे शयूं मां कवर कराए छॾींदुमि, को मसइलो न आहे। तव्हांजे साम्हूं होमवर्क आहे, होमवर्क हल कयो ऐं इंजॉय कयो हिननि क्लासिस खे। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में, तेसिताईं गॾु जो सिंधी थाट सां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।